इहो पीरन जो पीर थव सचो सतराम, जेको ठाहींदो तकदीर थव सचो सतराम। अर्थ, उहो भगवान ई सब जो मालिक ऐं सृष्टि जो हलाईंदड़ हरता करता आहे। इंसान खे चङाई ऐं सुठा कम कराइण ऐं इज़त ज़िलत ॾियण उन जो खेल आहे। जॾहिं सचो सतगुरु ईश्वर में समाइजे थो तॾहिं ईश्वर शक्ति जो रूप थी पवे थो ऐं उहो ईश्वर रूप सतगुरु ई इंसान जी चङाई ऐं मंदाई सां ठहियल तक़दीर बदिलाए सघे थो, छाकाणि त हू ईश्वर जे रूप में समाइजी ईश्वर थी चुको आहे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त ईश्वर ई सभु कुझु करण ऐं कराइण वारो आहे। उहो ई सब जी बिगड़ी बणाए थो। उन ई जे तरफ़ां सचा सतगुरु सभिनी ते रहमत वरसाइनि था ऐं उन ई सचे सतगुरु साहिब जन खे अहिड़ा इख़्तियार ॾेई मोकिलियो आहे जो हू उन ई जे भक्तनि जी पुराई करे ऐं आम माण्हुनि खे नाम रूपी अमृत ॾेई निहाल करे उन्हनि जी ज़िंदगी में फेरो आणे, सुठाई जी राह लॻाए ईश्वर तरफ़ वठी अचनि, याने उन्हनि जी तक़दीरी संवारे छॾनि ऐं जेके भगत उन राह में पांदेड़ा आहिनि उन्हनि ते आशीर्वाद कनि। मिसाल 1953 ईस्वी में मोरूमल जेको रिड़की साहिब आस्थान ते शेवा कंदो हो ऐं आयल महिमाननि खे बिस्तरा वग़ैरह ठाहे ॾींदो हो। हिकु दफ़े जीअं ई राति जो बैठक साहिब ओताक जी मथे कोठे छित ते वियो त हिकदमि ख़ौफ़नाक रड़ करे वापसि वरियो। सभु महिमान उन ई तरफ़ विया त अहिड़े बहादुर माण्हू जी रड़ करण ऐं चिलाइण का वॾी घटना घटी आहे, छाकाणि त मोरूमल जहिड़ो बहादुर माण्हू शहर में बि न सम्झो वेंदो। ख़ौफ़नाक जंगल हुजे, अड़ांगो पंधु, जेॾां ख़ौफ़ खां को न वञे ओॾां ई सचो सतराम चई हली पवंदो। उन जी चीख सभिनी खे घड़ी खण लाइ हिलाए छॾियो। पुछण ते ॿुधाई त अहिड़ी का बला आहे जेका चइनि खटनि जे हेठियां विछाई पई आहे। सभिनी वञी ॾिठो त कंहिंखे कुझु बि नज़र न थी आयो ऐं हीउ अहिड़ो ख़ौफ़ज़दा थियल हो जो उन ई तरफ़ ॾिसण खां बि डिॼे पियो। सुबुह जो सवेर कुझु प्रेमी माई भोपी खां पुछण विया त उहा ॻाल्हि कीअं थी। माई भोपी जो संतनि में अटूट विश्वास हो, जेको ॾसु ॾींदी हुई सभु हिकदमि सचो निकिरंदो हो। हुनखे जेका बि घटना थी हुजे या थियण वारी हुजे सभु ॼाण पवंदी हुई। पुछण ते उन ॿुधायो त जेकी बि हयाती या मुआती में संत ऐं दरवेश आहिनि या फ़क़ीर आहिनि उहे सभु विस्पति जी राति पूज देवरी साहिब जो दर्शन करण ईंदा आहिनि ऐं आसीस वठी हलिया वेंदा आहिनि। पर अगरि को थकिजी पवंदो आहे त कुझु वक़्तु हिते आराम कंदो आहे। सो ही बि हिकु दरवेश जेको पोड़ो हो थकजण सबबु कुझु वक़्तु तरसियो। मोरूमल जा भाग भला जो दर्शन कयईं। अहिड़नि फ़क़ीरनि जा दर्शन दुर्लभ आहिनि, पर अॼु खां सचे साईं सतरामदास साहिब जन जो हुकुम थियो त उहे त तरसण सबबु महिमान मतां ढजनि। उन ई करे अॻिते हर फ़क़ीर दर्शन करे हित न तरसंदो पर किथे रस्ते में साह खणंदो। विस्पति ॾींहुं राति जो साईं जन सभिनी खे साक्षात दर्शन ॾींदा आहिनि। तंहिं करे जेको बि विस्पति ॾींहं ते देवरी साहिब में अरदास करे थो या मथो टेके थो उन जी मनोकामना ज़रूरु पूरी थिए थी। दुनी साहिब जे हिन पद में असां सम्झो त सचा सतगुरु बुरे खे भलो कनि था ऐं भिटकियल खे संवारे राह रसाइनि था, याने ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरे था छॾनि। इहो मन में वसे थो सचो सतराम, इहो सब में वसे थो सचो सतराम। अर्थ,
इहो सचो प्रभु हर हिक जे हिरदे अंदरि वसी रहियो आहे ऐं उन जो प्रकाश हर हंधि पसिजे थो। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त सचाई ऐं नेक नीति हर इंसान जे अंदरि आहे। जीअं हर पत्थर जे अंदरि मूर्त आहे, पर को घड़ी संवारण वारो हुजे, सो सचो सतगुरु सभु अंदरि जा गुझ ॼाणे थो। उन ई करे उन जी रहमत जो प्रभाव असर हुन अंदरि थिए थो ऐं हर माण्हू जे अंदरि उहा ख़्वाहिश उभरी रही आहे त उन ई सचे जे दर तां सच जो नाम वठी पंहिंजो जीवन सफलो करियूं। हर इंसान सचे सतगुरु साईं सतरामदास साहिब जन जो नालो ॿुधी उन ई तरफ़ ख़ुशी मंझां डोड़ंदो थो अचे त पहिरें पंहिंजी हयाती असफल विञाए वेठा आहियूं ऐं उन ई मच्छी वांगुरु आहियूं जेका पाणी खां निकिरण खां पोइ तड़फी तड़फी साह ॾींदी आहे त शल पाणी वरी नसीब थिए ऐं बक़ाया ज़िंदगी बचे। अॼु जे इंसान जो बि साॻियो हाल आहे। उहो दुनिया जी लहरनि ऐं वकड़नि में मच्छी वांगुरु तड़पी रहियो आहे, पर भाग उन्हनि जा भला जिन खे सचे साईं सतगुरु सतरामदास साहिब जन जे दर तां नाम मिलियो, ॼण मच्छी खे पाणी मिलियो ऐं आत्मा परमात्मा में लीन थियण जो रस्तो ॻोल्हे लधो। सचा सतगुरु दिनवी या रूहानी रहबरी करण वारा आहिनि। हू हर हिक जे अंदर जो हाल ॼाणनि था। मिसाल दरकी जो भाई जुमनदास, जेको अहिड़ी गुझी बीमारी में मुब्तला हो जो कंहिंखे ॻाल्हि बि न पियो करे सघे ऐं अंदरि ई अंदरि सचो सतराम पियो ॾियाए ऐं शेवा वरी पाण ते अहिड़ी रखियाई जो हर रोज़ राति जो दरकी खां पंधु खीर खणी अची ऐं भगत साहिब साईं कंवराम साहिब जन खे पीआरे वापसि वञे। हिकिड़े ॾींहुं माता साहिब पुछियुसि त रोज़ राति जो ईंदो आहीं ऐं वापसि हलियो वेंदो आहीं, तोसां को गॾु बि आहे? जंहिं ते वराणई त हा मां साईं जन साथी गॾु ॾिनो आहे, जेको उतां गॾु ईंदो आहे ऐं वापसि बि गॾु हलंदो आहे। उहो ॿारु दरवाज़े ते बीठो आहे जेको नंढड़ो कुतड़ो आहे। ॿई शेवा में भाङे भाईवार आहियूं। अहिड़े नमूने हर रोज़ शेवा कंदो रहियो। बसि कुझु ॾींहं जी ॻाल्हि हुई, जीअं ई भगत साहिब डेरी साहिब मां मथो टेके निकिता त सॾु कयऊंसि, भाई जुमन अच यार भाकुर पाए। बसि भाकुर भरे सभु बीमारियूं वेंदियूं रहियूं। वरी कॾहिं बीमारी उन जे वेझो न आई। कुझु ॾींहं बाद भाई जुमन अर्ज़ु कयो त साईं, हू बीमारी बिना चवण जे लाइ छॾियव, पर मन अञा अधूरो आहे। नाम बिना सचे खे कीअं सॼां? रहमत करियो। बसि कुझु ॾींहं में उहा रहमत बि थी वई ऐं दिनेवी तोड़े अॻिते लाइ राह रोशन करे छॾियऊंसि। ऐं भाई जुमन सां कॾहिं बि ज़िक्र थींदो हो त उन्हनि जी रहमत यादि करे अखियूं भरिजी ईंदियूं हुयूंसि। हुन मां मालूम थियो त सचा सतगुरु साहिब जन हर हंधि हितां ऐं हुतां ॿिन्ही जा रखवाला आहिनि। सिर्फ़ु पंहिंजो मन साफ़ हुजे।